नौशेरो फिरोज में बदमनी उरूज ते सिंध सहाफ़ी इतिहाद समेत समूरा सहाफ़ी सरापा एहतजाज बढ़ियल। नेशनल प्रेस क्लब के सदर एम जफर ट्रगड़ की अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो पाकिस्तान प्रेस क्लब नौशेरो फिरोज का SSP ऑफिस ताईं रैली कढी वई, जंहिं वकील बिरादरी समेत PP शहीद भुट्टो STP शहरी भरपूर शिरकत कई। SSP ऑफिस सामूं धरणो जारी। सहाफ़ी माजिद ट्रगड़ ज़मीर लुंड ख़ालिद चांडियो मथां कयल कूड़ा केस ख़त्म न कया वञनि ऐं करप्ट SHO हटायो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। मुज़ाहिरीन में सीनियर सहाफ़ी बच्चन हिंगोरो, यूनिस राजपर, सागर यूसुफ मंगी, तनवीर कुरैशी, माजिद सेतो, निज़ामुद्दीन मशहूरी, राना अब्दुल सत्तार राजपूत, मजीद कीरियो, एडवोकेट अब्दुल सत्तार लोरानी, आज़म मेमण ऐं ॿियनि वरी अंग में शिरकत कई ऐं चयो त जेसीं ताईं मुतालबा न मञिया वेंदा तेसीं ताईं धरणो जारी रहंदो ऐं थियल कूड़नि केसनि जी मज़म्मत कयूं था। जेसीं ताईं मुतालबो नथो मञियो वञे तेसीं ताईं धरणो जारी सारी रहंदो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।